गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह जो मकाम ऐं मरतबो। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। दुआए अत्तार। या अल्लाह पाक जेको बि 14 सफ़नि जो रिसालो गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह जो मकाम ऐं मरतबो मुकम्मल रिसालो पढ़ी या ॿुधी वठे, उनखे क़यामत जे ॾींहुं गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह जे ग़ुलामनि मां उथार ऐं उन जी वालिदैन समेत बेहिसाब मग़फ़िरत फ़रमाए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। दुरूद शरीफ जी फ़ज़ीलत। फ़रमाने आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तव्हां पंहिंजी मजलिसनि खे मूं ते दुरूद शरीफ पढ़ी करे आरास्ता कयो, छो त तव्हांजो मूं ते दुरूद पाक पढ़णु क़यामत जे ॾींहुं तव्हां जे लाइ नूर हूंदो। सल्लू अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। हज़रत ख़िज़्र अलैहिस्सलाम सां मुलाक़ात। मनक़ूल आहे इमाम जमालुल मल्ला वद्दीन अबू मुहम्मद बिन अब्द बसरी रहमतुल्लाह अलैह खां सुवाल थियो त हज़रत ख़िज़्र अलैहिस्सलाम ज़िंदा आहिनि या विसाल करे चुका आहिनि। इरशाद फ़रमायाऊं, मां हज़रत ख़िज़्र अलैहिस्सलाम सां मिलियो आहियां। मूं हज़रत ख़िज़्र अलैहिस्सलाम खां अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह बाबति पुछियो त हज़रत ख़िज़्र अलैहिस्सलाम फ़रमायो, उहे अॼु सभिनी प्यारनि में बेमिसाल ऐं तमामु वलियुनि जा क़ुतुब आहिनि। अल्लाह पाक कंहिं बि वली खे कंहिं अहिड़े मक़ाम ताईं नाहे पहुचायो जेको अब्दुल क़ादिर जीलानी खे न ॾिनो हुजे, ऐं कंहिं बि वली खे पंहिंजी महबत जो को अहिड़ो जाम नाहे पीआरियो जेको शेख अब्दुल क़ादिर जीलानी खे नसीब न थियो हुजे। न कंहिं मुक़र्रब खे का फ़ज़ीलत अता फ़रमाई, पर ही त शेख अब्दुल क़ादिर उन खां वधीक न हुजनि। अल्लाह पाक उन में पंहिंजो उहो राज़ रखियो आहे जंहिं सां उहे सभिनी वलियुनि खां मथां थी विया। अल्लाह पाक जेतिरनि खे विलायत ॾिनी आहे ऐं जेतिरनि खे क़यामत ताईं ॾींदो, सभई शेख अब्दुल क़ादिर जीलानी जे हुज़ूर में अदब सां पेश ईंदा आहिनि। बहजतुल असरार सफ़ो 325-326। हे कौले ख़िज़्र ये के सब ओलिया में नहीं तेरा कोई बदल गौसे आज़म। हे दिल की तेरी जुस्तजू गौसे आज़म, ज़बां पर तेरी गुफ्तगू गौसे आज़म। हुज़ूर गौसे आज़म शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जा सच्चा ग़ुलाम इमाम अहमद रज़ा ख़ान रहमतुल्लाह अलैह गौसे पाक रहमतुल्लाह अलैह सां तमामु घणी महबत ऐं अक़ीदत रखंदा हुआ। पाण रहमतुल्लाह अलैह पंहिंजे फ़तावा रज़विया में कई हंधनि ते गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जो ज़िक्र ख़ैर फ़रमायो आहे ऐं हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जी शान में कई अशआर पिणु लिखिया आहिनि ऐं आला हज़रत रहमतुल्लाह अलैह जी शाइरी बिल्कुलु क़ुरान और हदीस ऐं बुज़ुर्गनि जे अक़वाल जे मुताबिक़ आहे। जीअं त पाण हदाइक़ बख़्शिश में लिखनि था, जो वली क़ब्ल थे या बाद हुए या होंगे, सब अदब रखते हैं दिल में मेरे आका तेरा। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। 2 दर्जा वधी विया। वधीक पढ़ो केतिरा वॾा वॾा वली सगोरा मुंहिंजे मुर्शिद शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो अदब कंदा आहिनि ऐं पाण रहमतुल्लाह अलैह सां महबत जो इज़हार फ़रमाईंदा आहिनि। जीअं त सय्यदी व मुर्शिदी गौसे आज़म दस्तगीर जा ख़लीफ़ा हज़रत शेख अली बिन हैती रहमतुल्लाह अलैह बयानु कनि था त मां सरकार बग़दाद हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह सां गॾिजी हज़रत शेख मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह जी मज़ार ते वयुसि। हज़रत शेख मारूफ़ करख़ी रहमतुल्लाह अलैह तमामु वॾनि वलियुनि सगोरनि रहमतुल्लाहि अलैहिम मां आहिनि। हुज़ूर गौसे आज़म शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे हिन तरह सलाम कयो, अस्सलामु अलैका या शेख मारूफ़ अबरनाक बिदरजतैन। याने ए शेख मारूफ़, अव्हां ते सलामती हुजे, असां अव्हां खां 2 दर्जा वधी विया आहियूं। उन्हनि मज़ार शरीफ़ मां जवाबु ॾिनो, वालैकुस्सलामु या सय्यद अहले ज़मानिही। याने अव्हां ते सलामती हुजे, ए पंहिंजे ज़माने वारनि जा सरदार। क़लाइदुल जवाहिर सफ़ो 39। अल्लाह पाक जी उन्हनि ते रहमत हुजे ऐं उन्हनि जे सदक़े असांजी बेहिसाब मग़फ़िरत थिए। आमीन बिजाह ख़ातमिन नबिय्यीन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जिसे खल्क़ कहती है प्यारा खुदा का, उसी का है तो लाडला गौसे आज़म। मशाइख़ जहाँ आए बहरे गदाई, वो है तेरी दौलत सरा गौसे आज़म।
फ़तावा रज़विया जिल्द 26 सफ़ो 559 ते आहे। हिन ॻाल्हि में शक नाहे त हुज़ूर गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह जो मरतबो निहायत आला ऐं अफ़ज़ल आहे। गौस पंहिंजे ज़माने में सॼी दुनिया जे वलियुनि जो सरदार हूंदो आहे ऐं असांजा गौसे पाक इमाम हसन अस्करी रज़ियल्लाहु अन्हु खां पोइ खां वठी इमाम महदी रज़ियल्लाहु अन्हु जी तशरीफ़ वठी अचण ताईं सॼी दुनिया जा गौस ऐं सभिनी गौसनि जा गौस ऐं अल्लाह जे सभिनी वलियुनि जा सरदार आहिनि ऐं इन्हनि सभिनी जे कंध ते गौसे पाक जो क़दम मुबारक आहे। नुज़हतुल ख़ातिरुल फ़ातिर सफ़ो 6 फ़तावा रज़विया 559/26। खिला मेरे दिल की कली गौसे आज़म, मिटा क़ल्ब की बेकली गौसे आज़म, मेरे चांद में सदक़े आजा इधर भी चमक उठे दिल की कली गौसे आज़म, तेरा मर्तबा आला क्यों हो न मौला, तू है इब्ने मौला अली गौसे आज़म, तू बाग़े अली का है वो फूल जिससे दिमाग़े जहाँ बस गया गौसे आज़म, फ़िदा तुम पे हो जाए नूरिये मुज़तर, ये है इसकी ख्वाहिश दिली गौसे आज़म। सभिनी जा पीर असांजा पीर ऐं मुर्शिद शहनशाह बग़दाद हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह इरशाद फ़रमायो, माण्हुनि जे लाइ पीर आहिनि, जिन्हनि जे क़ौम जे लाइ पीर आहिनि ऐं मां सभिनी जे लाइ पीर आहियां। पाण रहमतुल्लाह अलैह पंहिंजी वफ़ात शरीफ़ जे वक़्तु पंहिंजे शहज़ादनि खे फ़रमायो, मूं में ऐं तव्हां में ऐं ज़माने जे तमामु मख़लूक़ में इहो फ़र्क़ु आहे जेको आसमान ऐं ज़मीन में आहे। मूंखे कंहिंसां निस्बत न ॾियो ऐं मूंखे कंहिं ते क़ियास न कयो। बहजतुल इसरार सफ़ो 22-23। नेमत जो चर्चो। प्यारा इस्लामी भाइरो, हिन तरह जा अक़वाल जिन में गौसे पाक पंहिंजी मुबारक चपनि सां पंहिंजी तारीफ़ कई आहे, इन खे तहदीस नेमत याने नेमत जो चर्चो करणु चइबो आहे। जीअं त क़ुरान पाक जे 83 पारे सूरत दुहा जी आयत नंबर 11 में अल्लाह पाक इरशाद फ़रमायो आहे, व अम्मा बिनिअमति रब्बिक फ़हद्दिस। तर्जुमो कंज़ुल इरफ़ान, पंहिंजे रब जी नेमत जो ख़ूब चर्चो कर। अल्लाह पाक मुंहिंजे मुर्शिद गौसे पाक हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह के तमामु घणियूं ख़ूबियूं, सलाहियतूं ऐं शान ऐं अज़मतूं अता फ़रमायूं आहिनि त उन्हनि अल्लाह पाक जी नेमत जो इज़हार कंदे हिन तरह इरशादात फ़रमाया आहिनि ऐं हिन में माण्हुनि खे ख़बरदार बि कयो आहे त मुंहिंजे बारे में ज़बान न खोलिजो, मूं ते तनक़ीद कई या मुंहिंजी मुखालफ़त कई त किथां जा न रहंदव। बाज़े अशहब की ग़ुलामी से ये आँखें फिरनी, देख उड़ जाएगा ईमान का तोता तेरा। यानी हुज़ूर गौसे आज़म शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जे मुतालिक़ का नामुनासिब ॻाल्हि कई या अखियूं फेरियूं त ईमान ज़ाया थी वेंदो। जीअं त हदीस क़ुदसी आहे, अल्लाह पाक फ़रमाए थो, जेको मुंहिंजे कंहिं वली सां दुश्मनी कंदो आहे मां उन सां जंग जो ऐलान कंदो आहियां। बुख़ारी 248/4 हदीस 6502। हिन रिवायत में बि चङी तरह सम्झायो वियो आहे त ख़बरदार अल्लाह पाक जे वलीअ जी तौहीन न कजांइ। अल्लाह पाक जो तोहफ़ो। शेख अबुल हसन अली बिन संजारी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, शेख अब्दुल क़ादिर दुनिया जे सरदारनि मां हिकु आहिनि ऐं पाण अल्लाह पाक जे तोहफ़नि मां मख़लूक़ जे लाइ तोहफ़ो आहिनि। बहजतुल इसरार सफ़ो 432। बग़दाद जे मुसाफ़िर जे लाइ पैगाम। हिकु ॾींहुं हज़रत सैयद इमाम अहमद कबीर रफ़ाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे भाणेजनि ऐं मुरीदनि खे वसीयत फ़रमाए रहिया हुआ त हिकु शख़्स बग़दाद शरीफ़ वञण जे इरादे सां उन्हनि वटि मोकिलाइण आयो। पाण रहमतुल्लाह अलैह उन्हनि खे फ़रमायो, जॾहिं बग़दाद पहुची त शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जेकॾहिं दुनिया में मौजूदु हुजनि त उन्हनि जी ज़ियारत ऐं जेकॾहिं वफ़ात करे चुका हुजनि त संदन मज़ार मुबारक जी ज़ियारत करण खां पहिरियां ॿियो को बि कमु न कजांइ। हज़रत अहमद बिन अबी बकर हरीमी ऐं हज़रत अबू उमर ऐं उस्मान फ़रीफ़ीनी रहमतुल्लाहि अलैहिमा जिन फ़रमायो, ख़ुदा जो कसम अल्लाह पाक वलियन में शेख मुईउद्दीन अब्दुल क़ादिर रहमतुल्लाह अलैह जो मिसल न पैदा कयो न कॾहिं पैदा कंदो। बहजतुल इसरार सफ़ो 56। बक़सम कहते हैं शाहाने फ़रीफ़ैनो हरीम के हुआ है न वली हो कोई हमता तेरा। गौसे पाक जो मक़ाम ऐं मरतबो। हज़रत शेख अबू अम्र उस्मान बिन मरज़ूक़ क़रशी रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह असांजा शेख
इमाम ऐं सैयद याने सरदार आहिनि ऐं इन्हनि सभिनी जा सरदार आहिनि जेके हिन ज़माने में अल्लाह पाक जे रस्ते ते हलंदा आहिनि ऐं अल्लाह पाक जे साम्हूं बीहण में सैयदुना शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह असांजा इमाम आहिनि। हिन ज़माने जे वलियुनि ऐं तमामु वॾे मर्तबे वारनि खां हिन ॻाल्हि जो सख़्ती सां वाइदो वरितो वियो त हज़रत शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जी ॻाल्हि जी तरफ़ रुजू कनि ऐं उन्हनि जे मक़ाम जो अदब कनि। बेजतुल इसरार सफ़ो 332। न क्यों कर सल्तनत दोनों जहाँ की उनको हासिल हो, सरों पर अपने लेते हैं जो तलवा गौसे आज़म का। समुंड के छॾे करे शाख नहर ॾे नाहे वञिबो। शेख अबुल क़ासिम उमर बिन मसूद बज़ार रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मुंहिंजा सरदार शेख मोइनुद्दीन अब्दुल क़ादिर रहमतुल्लाहि अलैह, शेख अदी बिन मुसाफ़िर रहमतुल्लाहि अलैह जे तमामु घणी तारीफ़ कंदा रहंदा हुआ। मूंखे उन्हनि जी ज़ियारत जो शौक़ु थियो ऐं मूं हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह खां संदन ज़ियारत जी इजाज़त घुरी। पाण रहमतुल्लाह अलैह इजाज़त अता फ़रमाई। मां सफ़र करे उन वटि पहुतुसि त उन्हनि खे पंहिंजे हुजरे जे दरवाज़े ते ॾिठुमि। उन मूंखे ॾिसी करे इरशाद फ़रमायो, ए उमर, भली करे आया, तूं समुंड खे छॾे करे शाख जे तरफ़ आयो आहीं। ए उमर, शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह हिन ज़माने जे तमामु वलियुनि जे लगामनि जा वाली आहिनि। बेजतुल इसरार सफ़ो 299। मैं जहन्नम में न अब जाऊँगा इंशाअल्लाह, रहनुमा तुमको जो मैंने है बनाया गौस। शाह बगदाद हो अत्तार पे नज़र रहमत, खाली कासा लिए है दूर से आया या गौस। उन्हनि जो अदब छो न कयां। शेख मूसा बिन माहिनुज़्ज़ोली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह असांजे ज़माने में माण्हुनि खां बहितर आहिनि ऐं पंहिंजे वक़्त जे अहिड़े सुल्तानुल औलिया ऐं सैयदुल आरिफ़ीन जो मां अदब छो न कयां जंहिंजो अदब आसमान जा मलाइक बि कंदा आहिनि। सिलसिले सुहरवर्दिया जा बानी शेख शहाबुद्दीन अबू हफ्स उमर सुहरवर्दी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, मां पंहिंजे चाचे ऐं शेख अबू नजीब अब्दुल क़ादिर सुहरवर्दी रहमतुल्लाह अलैह सां गॾु हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जी ख़िदमत में हाज़िर थियुसि। मुंहिंजे चाचे पाण रहमतुल्लाह अलैह जो तमामु घणो अदब कयो ऐं ख़ामोश वेठा रहिया। जॾहिं वापसि मोटिया मूं खाइनि उन वक़्तु शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह सां अदब करण जे बारे में पुछियो त मुंहिंजे चाचे फ़रमायो, मां इन्हनि जो अदब कीअं न कयां, हालांकि उन्हनि जी ज़ात कामिल ऐं अकमल आहे। सॼी दुनिया में उन्हनि जो तसरुफ़ याने इख्तियार आहे। बेजतुल इसरार सफ़ो 438। पहिरीं ज़ियारत काफ़ी न हुई। हज़रत ख़ज़र मूसली रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, हिकु ॾींहुं बारगाह गौसिया में हाज़िर हुयुसि। मुंहिंजे दिलि में ख़्यालु आयो त शेख अहमद कबीर रफ़ाई रहमतुल्लाह अलैह जी ज़ियारत कयां। पीरनि जे पीर रोशन ज़मीर शेख अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह फरमायो, छा शेख अहमद खे ॾिसणु चाहियो था? मूं अर्ज़ु कयो, जी हा। हुज़ूर गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह थोरी देरि में मथो मुबारक झुकायो, पोइ मूंखे फरमायाऊं, ए ख़ज़र, ॾिसो ही आहिनि शेख अहमद। हाणे मूं ॾिठो त मां शेख अहमद कबीर रफ़ाई रहमतुल्लाह अलैह जे भरिसां मौजूदु आहियां ऐं मूं उन्हनि खे ॾिठो त हू हिकु रौब वारो शख़्स आहे। मां उथियुसि ऐं उन्हनि खे सलाम कयुमि। उन ते हज़रत रिफ़ाई रहमतुल्लाह अलैह मूंखे फरमायो, ए ख़ज़र, जेको शेख अब्दुल क़ादिर खे ॾिसे, जेकी सभिनी औलियानि जा सरदार आहिनि, उहो मुंहिंजे ॾिसण जी ख़्वाहिश छो करे थो? मां त रुगो उन्हनि जे रइयत याने मातहतनि मां आहियां। ही फरमाए करे मुंहिंजी नज़र खां ग़ाइब थी विया। पोइ हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जे इंतक़ाल शरीफ़ खां पोइ बगदाद मुअल्ला खां हज़रत अहमद रफ़ाई रहमतुल्लाह अलैह जी ज़ियारत जे लाइ वयुसि। उन्हनि खे ॾिठुमि त उहे ई शेख हुआ जिन खे मूं उन ॾींहुं हुज़ूर गौसे आज़म शेख रहमतुल्लाह अलैह जे क़दमनि में ॾिठो हो। हज़रत अहमद रिफ़ाई रहमतुल्लाह अलैह जिन फरमायो, ए ख़ज़र, छा पहिरीं ज़ियारत तुंहिंजे लाइ काफ़ी न हुई? फ़तावा रज़विया 388/28। गर्ज़ आका से करूँ अर्ज़ के तेरी है पनाह, बंदा मजबूर है खातिर पे है कब्ज़ा तेरा। धूप महशर की वो जाँ सोज़ क़यामत है, मगर मुतमईन हूँ कि मेरे सर पे है पल्ला तेरा। अक़ीदत भरिया अशआर। शेख बहाउद्दीन ज़करिया मुल्तानी रहमतुल्लाह अलैह हुज़ूर गौसे पाक सां पंहिंजी अक़ीदत जो इज़हार कुझु हिन तरह फ़रमाइनि था,
सगे दरगाहे जीलानी बहाउद्दीन मुल्तानी लिक़ाए दीन सुल्तानी मुहियुद्दीन जीलानी। आला हज़रत रहमतुल्लाह अलैह हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह सां पंहिंजी अक़ीदत जो हीअं इज़हार फ़रमाइनि था, ये चिश्ती नक्शबंदी सुहरवर्दी हर एक तेरी तरफ माइल है या गौस, मज़रा चिश्तो बुखारा व इराक़ो अजमेर, कौन सी कश्त पे बरसा नहीं झाला तेरा, किस गुलिस्तान को नहीं फसल बहारी से नियाज़, कौन से सिलसिले में फैज़ न आया तेरा। खलीफ़े आला हज़रत मौलाना हशमत अली ख़ान उबैद रज़वी हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह सां पंहिंजी महबत जो इज़हार कुछ हिन तरह कनि था, सग हूँ मैं उबैद रज़वी गौसो रज़ा का, भागते हैं मेरे आगे शेर बब्बर भी, सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद। वाह छा ॻाल्हि कजे मुंहिंजे गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह जी। हज़रत मिर्ज़ा मज़हर जाने जाना रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, मूं ख़्वाब में एक वॾो चबूतरो ॾिठो जंहिंमें कई औलिया इकराम हल्को ठाहे करे मुराक़बे में याने सभिनी शयुनि खे छॾे करे अल्लाह पाक जे ख़्याल में ॿुॾल आहिनि। उन्हनि जे विच में सिलसिले नक्शबंदीअ जा अॻवान हज़रत ख़्वाजा मुहम्मद बहाउद्दीन नक्शबंदी रहमतुल्लाह अलैह ॿ ज़ानू गोॾनि भर ऐं शेख जुनैद रहमतुल्लाह अलैह विहाणो ॾेई तशरीफ़ फ़रमा आहिनि। ओचितो ही बुज़ुर्ग उथी करे वञणु लॻो। मूं कंहिंखां पुछियो त हीउ छा मामिलो आहे। ॿुधायो वियो त हीउ सभई मुस्लमाननि जे चोथें ख़लीफ़े हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाहु अन्हु जे इस्तक़बाल जे लाइ वञी रहिया आहिनि। पोइ हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु तशरीफ़ वठी आया त हिकु बुज़ुर्ग हज़रत अली रज़ी अल्लाहु अन्हु जे हथ खे निहायत एतिराम सां पंहिंजे मुबारक हथनि में वठी रखियो हो। पुछण ते ख़बर पई त ख़ैरु ताबिईन हज़रत ओवैस करनी रहमतुल्लाह अलैह आहिनि। पोइ हिकु नूरानी हुजरो ज़ाहिर थियो ऐं सभई बुज़ुर्ग उन में दाख़िल थी विया। मूं उन जो सबबु पुछियो त जवाबु मिलियो, अॼु हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जो उर्स शरीफ़ आहे ऐं हीअ बुज़ुर्ग हिन में शामिल थियण जे लाइ तशरीफ़ वठी आया आहिनि। कलमा तो तैबात फ़ारसी सफ़ो 78। हमको 11 का है अदद प्यारा, उनकी तारीख़ उर्स है 11, यूँ अदद हमको प्यारा 11 है, वाह क्या बात गौसे आज़म की। क़ादिरियुनि खे मुबारक। सरकार बगदाद हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जे दीवाननि ऐं मुरीदनि खे मुबारक हुजे जो सरकार बगदाद रहमतुल्लाह अलैह जे फ़रमान जे मुताबिक़ उन्हनि जो मुरीद जेतोणीकि केॾो बि गुनहगार हुजे उहो उन वक़्त ताईं न मरंदो जेसि ताईं तौबह न करे वठे। बहजतुल इसरार सफ़ो 191। ईमान उसका बच गया शैतान से जो तेरे है सिलसिले में आ गया बगदाद वाले मुर्शिद। ए आशिक़ाने गौसे आज़म जेको गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जो ग़ुलाम बणिजी वेंदो आहे उन जा त भाग ई खुली वेंदा आहिनि। जीअं त बहजतुल असरार में आहे, पीरनि जे पीर दस्तगीर रोशन ज़मीर उतबे रब्बानी महबूब सुबहानी पीर लासानी क़ंदील नूरानी शहबाज़ लामकानी शेख अबू मोहम्मद सैयद अब्दुल क़ादिर जीलानी रहमतुल्लाह अलैह जो इरशाद आहे, मूंखे हिकु वॾो रजिस्टर ॾिनो वियो जंहिंमें मुंहिंजे साथियुनि ऐं मुंहिंजे क़यामत ताईं थियण वारनि मुरीदनि जा नाला लिखियल हुआ ऐं चयो वियो त तमामु माण्हू तव्हांजे हवाले कया विया आहिनि। पाण रहमतुल्लाह अलैह फ़रमाइनि था, मूं जहन्नम ते मुक़ररु मलाइक खां पुछियो, छा जहन्नम में मुंहिंजो को मुरीद बि आहे? उन्हनि जवाबु ॾिनो, न। बहजतुल इसरार सफ़ो 193। कह कर के ला तख़फ़ हमें बेखौफ कर दिया, उस रहमत खुदा का हमारा सलाम हो, उस रहमत खुदा को हमारा सलाम हो। पाण रहमतुल्लाह अलैह वधीक फ़रमायो, मूंखे पंहिंजे परवरदिगार जी इज़्ज़त ऐं जलाल जो कसम, मुंहिंजी हिमायत जो हथु मुंहिंजे मुरीदनि जे मथां ईअं आहे जीअं आसमान ज़मीन ते छांव कयल आहे। जेकॾहिं मुंहिंजो मुरीद चङो न बि हुजे त छा थियो, अल्हम्दुलिल्लाह मां त चङो आहियां। मूंखे पंहिंजे पालण वारे जी इज़्ज़त ऐं जलाल जो कसम, मां उन वक़्त ताईं पंहिंजे रब करीम जी बारगाह मां न हटंदुसि जेसि ताईं पंहिंजे हिकु हिकु मुरीद खे जन्नत में दाख़िल न कराए छॾियां। बहजतुल इसरार सफ़ो 193। क़ादिरी कर क़ादिरी रख, क़ादिरियों में उठा, क़द्र अब्दुल क़ादिर कुदरत नुमा के वास्ते।
निस्बत जी बरकत। हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, ख़ुशख़बरी आहे उन जे लाइ जंहिं मूंखे ॾिठो या मूंखे ॾिसण वारे खे ॾिठो या मूंखे ॾिसण वारे जे ॾिसण वारे खे ॾिठो। मां उन शख़्स ते हसरत करियां थो जंहिं मूंखे नाहे ॾिठो। बहजतुल इसरार सफ़ो 53। सरकार बग़दाद हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, अल्लाह पाक मूंसां वाइदो फरमायो आहे त मुंहिंजे मुरीदनि ऐं मुंहिंजे दोस्तनि खे जन्नत में दाख़िल फरमाईंदो। जेको शख़्स मुंहिंजे तरफ़ मनसूब थिए ऐं मुंहिंजो नालो वठे, अल्लाह पाक उनखे क़बूल कंदो ऐं उन ते महिरबानी फरमाईंदो। जेतोणीकि हू बुरे अमलनि ते हुजे, उहो मुंहिंजे मुरीदनि मां आहे। मूं मुनकर नकीरनि खां हिन ॻाल्हि जो वाइदो वरितो आहे त उहे क़ब्र में मुंहिंजे मुरीदनि खे न डिॼारींदा। बहजतुल इसरार सफ़ो 193। मुरीदी ला तख़फ़ कहकर तसल्ली दी ग़ुलामों को, क़यामत तक रहे बेखौफ बंदा गौसे आज़म का। निदा देगा मुनादी हश्र में यूं क़ादरियों को, किधर हैं क़ादरी कर ले नज़ारा गौसे आज़म का। फ़रिश्तों रोकते क्यों हो मुझे जन्नत में जाने से, ये देखो हाथ में दामन है किसका गौसे आज़म का। सदाए सूर सुनकर क़ब्र से उठते ही पूछूंगा कि बतलाओ किधर है आस्ताना गौसे आज़म का। अजीज़ो कर चुको तैयार जब मेरे जनाजे को, तो लिख देना कफन पर नामे वाला गौसे आज़म का। जमील क़ादरी सो जान से हो कुर्बान मुर्शिद पर, बनाया जिसने मुझ जैसे को बंदा गौसे आज़म का। हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, जन्नत जी नेमत जो केर बि अंदाज़ो नथो लॻाए सघे जो अल्लाह पाक पंहिंजे बाननि जे अखियुनि जी थधाइण जे लाइ छा छा तयारु करे रखियो आहे। गौस पाक के हालात सफ़ो 77। सैयदी आला हज़रत रहमतुल्लाह अलैह लिखन था, गदा भी मुंतज़िर है खुल्द में नेकों की दावत का, खुदा दिन खैर से लाए सखी के घर ज़ियाफ़त का। ए आशिक़ाने गौसे आज़म, यारी वारे मुर्शिद जी सीरत के भी अपनाने की कोशिश फरमायो। अचो फरमाने गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह ॿुधो। अल्लाह पाक असांखे उन्हनि जे मुताबिक़ पंहिंजा ॾींहं राति गुज़ारण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। फरमाने गौसे आज़म रहमतुल्लाह अलैह, अल्लाह पाक जी नाफ़रमानी न करणु घुरिजे ऐं सचाई जो दामन हथां न छॾणु घुरिजे। फुतुहुल ग़ैब मा क़लाइदुल जवाहिर सफ़ो 44। गौस पाक जा दीवानऊ नियत करियो त अॼु खां पोइ को गुनाह न कंदासीं इंशा अल्लाहुल करीम। नमाज़ूं क़ज़ा न कंदासीं इंशा अल्लाहुल करीम। बिना इजाज़त शरई जमात बि न छॾींदासीं इंशा अल्लाहुल करीम। फ़र्ज़ रोज़ा न छॾींदासीं, ज़कात पूरी अदा कंदासीं। हज फ़र्ज़ थी वियो त अदा करण में देरि न कंदासीं। कूड़ न ॻाल्हाईंदासीं, ॾाढ़ी न कूड़ाईंदासीं ऐं हिकु मुठ खां न घटाईंदासीं। फ़िल्मूं ड्रामा गाना बाजा न ॾिसंदासीं, न ॿुधंदासीं। बेपर्दा औरतुनि खे न ॾिसंदासीं। व्याज न खाईंदासीं। रिश्वत जी ॾे वठि न कंदासीं। शराब जे वेझो बि न वेंदासीं। माउ पीउ जी नाफ़रमानी न कंदासीं, छो त हीअ सभु ॻाल्हियूं अल्लाह पाक जी नाफ़रमानी आहिनि। जीअं त हाणे गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जो फ़रमान ॿुधो त अल्लाह पाक जी नाफ़रमानी न करणु घुरिजे। ए आशिक़ाने गौसे आज़म, जॾहिं अल्लाह पाक जी रहमत सां गुनाहनि खां बचंदासीं, ख़ूब नेकियूं कंदासीं, नेक अमाल जो रिसालो भरींदासीं, मदनी क़ाफ़िलनि में सफ़र कंदासीं, आशिक़ाने रसूल जी सोहबत इख़्तियार कंदासीं, अल्लाह ऐं रसूल अज़्ज़ वजल्ल व सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रिज़ा हासिल थी वई त गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जे पुठियां पुठियां जन्नत में वेंदासीं इंशा अल्लाहुल करीम। सजाएं इमामा बढ़ाएं जो दाढ़ी, उन्हें हश्र में बख्शवा गौसे आदम। जो हैं वक्फ़ सुन्नत की खिदमत की खातिर, उन्हें हश्र में बख्शवाना गौसे आदम। जो रोज़ाना देते हैं नेकी की दावत, उन्हें हश्र में बख्शवाना गौसे आदम। सफ़र काफ़िले में जो करते हैं हर माह, उन्हें हश्र में बख्शवाना गौसे आदम। जो दें राह मौला में 12 महीने, उन्हें हश्र में बख्शवा गौसे आदम। हे अत्तार को सल्बे ईमान का धड़का, बचा इसका ईमान बचा गौसे आदम। ख्वाब में ज़ियारत गौसे पाक जो गौसिया नुस्ख़ो मदनी पंसूरा सफ़ो 303 ते आहे। जेको शख़्स हिन यानी क़सीदे गौसिया खे साम्हूं रखी ऐं 3 भेरा पढ़े, बारगाह गौसियत में मक़बूल थींदो ऐं हुज़ूर गौसे पाक रहमतुल्लाह अलैह जी ज़ियारत सां मुशर्रफ़ थींदो इंशा अल्लाहुल करीम।
बेदार बख्त वो है हकीकत में जिसका जलवा तू ख्वाब में दिखा गया बगदाद वाले मुर्शिद। मेरा पीर गौसे आदम दस्तगीर, आप हैं पीरों के पीर गौसे आदम दस्तगीर। महबूब रब्बे कदीर गौसे आदम दस्तगीर, आप वलियों के अमीर गौसे आदम दस्तगीर। बेमिसालो बेनज़ीर गौसे आदम दस्तगीर, बख्शवा दो मेरे पीर गौसे आदम दस्तगीर। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारक वसल्लम।